नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध एक्शन कमेटी जी बैरिया टाउन इंतज़ामिया ऐं वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ निकतल रैली कुनरी पहुती है, जिते शानदार आजियां कई वई है। रैली अमेरिकन चौक ते जलसे जी सूरत इख्तियार करे वई है। वॾे अंग में कारकुननि शहरियुनि शिरकत कई है। सिंध जे वसीलनि ते धारिया क़ाबिज़ आहिनि। धरती धड़नि खे अक़लियतनि में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। सिंध जो बचो पंहिंजी धरती जी इंच इंच जी हिफ़ाज़त करण ॼाणे थो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध एक्शन कमेटी जी बैरिया टाउन इंतज़ामिया ऐं वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ निकतल रैली कुनरी पहुती है, जिते शानदार आजियां कई वई है। रैली अमेरिकन चौक ते जलसे जी सूरत इख्तियार करे वई है। वॾे अंग में कारकुननि शहरियुनि शिरकत कई है। सिंध जे वसीलनि ते धारिया क़ाबिज़ आहिनि। धरती धड़नि खे अक़लियतनि में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। सिंध जो बचो पंहिंजी धरती जी इंच इंच जी हिफ़ाज़त करण ॼाणे थो।